प्यारे गुरु साहब संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे श्रीमद भगवत गीता जे हिन सत्संग में। श्री कृष्ण भगवान जी वाणी, भगवान जे हृदय मां निकतल वाणी, हरि हीअ हृदय विहार में। अरिड़हों अध्याय हली रहियो आहे ऐं अॼु 59 नंबर श्लोक ॿुधंदासीं। जितां भगवत गीता शुरू थी हुई ओॾां ई पंहिंजी मूल ॻाल्हि अची हाणे। गीता ईअं शुरू थी हुई कि अर्जुन चयईं मां युद्ध न कंदुमि, लड़ाई कोन कंदुमि। विच रणभूमि में जॾहिं पूरी तैयारी थी चुकी आहे, ॿई सेनाऊं आम्हूं साम्हूं बीठियूं आहिनि, उनजे विच में रथ बीहारे करे ऐं अर्जुन पंहिंजे मिटनि माइटनि खे ॾिसी करे ऐं ज्ञान जूं ॻाल्हियूं थो करे। सॼो अध्याय अर्जुन ॻाल्हायो आहे ज्ञान। मां युद्ध कोन कंदुमि। पर वरी ॿिए अध्याय में अर्जुन चयो आहे कि हे केशव, मां तुंहिंजी शरण में आहियां, मुंहिंजो मार्गदर्शन कर, मां मुझी पियो आहियां। कृष्ण ॿुधे पियो केवल, मुंहिंजो मार्गदर्शन कर, मूंखे छा करणु खपे। हाणे कृष्ण कुझु ॻाल्हाए हिन जवाब ॾे त वरी अर्जुन मथां चयईं मां युद्ध कोन कंदुमि। ईअं थियो हो। असांजे लाइ त इहा 4 साल पुराणी ॻाल्हि आहे, पर उते युद्ध भूमिअ में त कुल 18 मिंट हली हुई, अलाए 45 मिंट, ईअं चवंदा आहिनि। त कृष्ण भगवान सोचे ही ॿई ॻाल्हियूं पियो थो करे। शरणागतीअ जो अर्थ छा थींदो आहे? शरणागतीअ जो अर्थ थींदो आहे कि मां तव्हांजे शरण में आहियां, मूंखे सम्झ में कुझु नथो अचे, हाणे तव्हां जीअं चवंदा तीअं मां कंदुमि। सही ग़लति मां न सोचींदुमि, बसि मां उहो कंदुमि, तव्हां बसि मूंखे आदेश कयो। त मथां वरी इहो चवण कि मां युद्ध न कंदुमि। इहा ई अवस्था कुझु असां जीवन जी बि आहे। पंहिंजी बि हलाईंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं जीअं तव्हां चओ। जीअं व्हाट्सएप ते हिकिड़ो आयो जोक, माईअ घोट खां पुछियो छा ठाहियां, त भाई चीज़ जेको तोखे ठीकु लॻे तो उहो ठाहे। त माई चईसि न, मां पंहिंजी छो हलायां, तव्हां जेको चओ मां उहो ई कंदसि, मां पतिव्रता आहियां। त घोट चईसि ठीकु आहे ठाहे भिंडियूं पटाटा। त माई चईसि भिंडियूं पटाटा का सुठी भाॼी ॿुधायो न, इहा त ॿारनि जी आहे। त घोट चईसि त पोइ हीअं था कयूं न, नॉनवेज था ठाहियूं। माई चईसि छा था ॻाल्हियूं कयो, जीअं गणेश चओ था। त भाई चईसि अच्छा पोइ तो ईअं कर मेहा रस में ठाहे। त माई चईसि उहे कल्ह त ठाहियासीं पाण। त भाई चईसि जेको तोखे ठीकु लॻे, जेको घर में आहे, जेको तूं ठाहे सघे थी ऐं जेको असां खाई सघूं था उहो ठाहे। माई चए न, जेको तव्हां चवंदा मां उहो ई ठाहींदसि। इनखे छा चइबो आहे? इनखे इहो चइबो आहे कि अहंकार बि रखिणो आहे ऐं निवड़त जो चोलो बि ओढ़णो आहे। मन में अहंकार ई रखिणो आहे संसार में, पर संसार में ॾेखारणो आहे कि मां ॾाढो शालीन आहियां, नैतिक आहियां, भगत आहियां, आध्यात्मिक आहियां, शीलवान आहियां। अर्जुन उहो ई पियो थो करे। इहो बि थो चए मां तव्हांजी शुरूअ में मां तव्हांजी शरण में बि आहियां, पर युद्ध मां कंदमि ई कोन, छो त युद्ध ग़लति आहे, इहो ठीकु न आहे। पोइ शरणागति केॾां वई?
तॾहिं इहा ॻाल्हि कृष्ण खे सुठी कोन लॻी। कृष्ण चयईंसि उहा ई ॻाल्हि हिन 59 नंबर श्लोक में यत् अहंकारम आश्रित्य न योत्से इति मन्यसे मिथ्या एष व्यवसाय ते प्रकृति त्वाम नियोक्ष्यति। अर्जुन तू चई तो कि मां तव्हांजो आश्रय वरितो आहे, मां तव्हांजी शरणागत आहियां, पर तू जेको चई थो न मां युद्ध कोन कंदुमि, न योत्से, त इहो तो मुंहिंजी शरणागति कान वरिती अथई, इहा कंहिंजी शरणागति वरिती अथई? अहंकार जी। अहंकारम आश्रित्य, यत् अहंकारम आश्रित्य, ये ॿई शरणागतियूं थींदियूं आहिनि। या त माण्हू पंहिंजे अहंकार जी शरणागति वठे, पोइ जीअं अहंकार चए उहो कंदो आहे माण्हू। ऐं उहे लक्षण असां ॿुधी चुका आहियूं। अगरि तव्हांखे थोरो बि ध्यानु हुजे कि जंहिं माण्हूअ अहंकार जो आश्रय वरितो आहे उनजा लक्षण कहिड़ा थींदा आहिनि? उनजा लक्षण ही थींदा अथव। अविश्वास, उहो विश्वास जल्दी न कंदो आहे। अहंकार जो आश्रय वरितो आहे उनखे सिर्फ़ पंहिंजी चिंता हूंदी आहे। सत्य सां मतिलबु न हूंदो आहे। जंहिं अहंकार जो आश्रय वरितो आहे, संकीर्ण मानसिकता, उनजी मानसिकता संकीर्ण हूंदी आहे। सदाई ज़रूरतमंद, सदाई चए कमी, रोअण जी आदत, ऐं आसक्त बि हूंदो आहे। जेको हुन वटि आहे हुन में आसक्त, ऐं उहो बेचैन बि हूंदो आहे। उहो केवल वठणु चाहींदो आहे। हू कठोर हूंदो आहे ऐं हमेशा समस्या खे हिंसा सां नियंत्रित करणु चाहींदो आहे। समाधान न ॻोल्हींदो आहे, शांति विकसित न कंदो आहे। ऐं ॿियो अहंकार, जेको अहंकार जो आश्रय वठंदो आहे उहो हमेशा प्रसिद्धीअ जे पुठियां भॼंदो आहे। उहो लोकप्रियता चाहींदो आहे, उहो हाईलाइट थियणु चाहींदो आहे। इहा निशानी आहे अहंकारी माण्हूअ जी। उहो सदाई समस्याउनि सां जूझंदो रहंदो आहे। इन जो कारण छा आहे कि सदाई समस्याउनि सां जूझंदो आहे, भॼ डुक कंदो आहे? तो स्वामी राम सुखदास चयो आहे कि अहंकारी माण्हू चुप करे न वेहंदो आहे, उहो हलंदो क्रियाशील हूंदो आहे। कॾहिं कुझु कंदो, कॾहिं कुझु कंदो। इहा ॻाल्हि मूंखे बि ख़बर न हुई ऐं हिनजे को संबंध बि नथो सम्झ में अचे कि अहंकारी माण्हू हलचल कंदो आहे, ईअं आहे छा? स्वामी राम सुखदास त इहो चयो आहे ऐं कारण बि ॿुधायो अथई, पर आहे बि ईअं। मां त पंहिंजे समाज में ॾिठो आहे, संत समाज में, कि जंहिंखे जेतिरो अहंकार उहो ओतिरा ई क्रियाशील कम कंदो रहंदो आहे। क्रियाशील, उहो वेहंदो कान्हे हिकु हंधि, कॾहिं कुझु ॾेखारणो आहे, कॾहिं कुझु ॾेखारणो आहे। क्रियाशील, भॼ डुक। तव्हांखे ख़बर आहे, व्यापारियुनि जी तव्हांखे ख़बर आहे, जॉब वारनि जी तव्हांखे ख़बर आहे, गृहस्थीअ जी, गृहिणीअ जी तव्हांखे ख़बर कि छा अहंकार ऐं गतिशीलता जो कोई संबंध आहे छा पाण में? तो हुन में अहंकार न हूंदो आहे पुठियां, सूक्ष्म अहंकार हूंदो ई आहे। स्वामी राम सुखदास त ईअं ॻोल्हियईं हिन ॻाल्हि खे, इहो निष्कर्ष ईअं कढियईं, अहंकार पैदा किथां थींदो आहे?
अहंकार पैदा थींदो अथव हिन प्रकृतिअ मां, हिन सृष्टिअ मां, हिन नेचर मां। हीअ प्रकृति आहे जेका ॾिसूं था असां, इन मां पहिरीं महतत्व निकिरंदो आहे। महतत्व माना जीव चऊं या बुद्धि चऊं, बुद्धि। पोइ उन बुद्धीअ मां, महतत्व मां निकिरंदो आहे अहंकार। माना अहंकार नेचुरल आहे, प्राकृतिक आहे, हिन प्रकृतिअ मां निकितो आहे। ऐं प्रकृति आहे गतिशील, प्रकृति आहे क्रियात्मक। त जिते अहंकार आहे उहो बि आहे गतिशील, क्रियात्मक। ऐं कीअं गतिशील आहे? उहो अहंकार हिन प्रकृतिअ सां जुड़ियल आहे। अहंकार को अलॻि गतिशील न आहे, हीअ प्रकृति उनखे घुमाईंदी आहे अहंकार खे, छो त उनजो हिसो आहे अहंकार। त अहंकार जो जंहिं आश्रय वरितो उहो प्रकृतिअ सां अटैच थी वियो। पोइ प्रकृतिअ में जेको थिए, पदार्थ, क्रिया, व्यक्ति, वस्तु, परिस्थिति, देश, काल, जेको जेको संसार में थिए थो, अहंकार उन सां गॾु नचंदो रहंदो आहे, घुमंदो रहंदो आहे। ही हली रहियो आहे त अहंकार उहो, जेको हली रहियो आहे अहंकार उहो कंदो कि मां बि ईअं करे सघां थो, समय सां गॾु हली सघां थो। माना अहंकार परमात्मा सां कोन जोड़ींदो आहे। अहंकार जो संबंध आहे प्रकृतिअ सां, ऐं परमात्मा अलॻि आहे। हा, बिल्कुलु, उन्हनि ते बि नियम, इनखे अंतःकरण चइबो आहे। मन, बुद्धि, चित्त, अहंकार, ये चारई प्रकृतिअ सां जुड़ियल आहिनि। ये चारई प्रकृति जे अनुसार ई हलंदा आहिनि। इन्हनि चइनिनि जो संबंध आहे प्रकृतिअ सां। पर इन्हनि चइनि जे अलावा हिकु ॿी शइ बि त आहे, असां। हाणे असां हुनजो नालो छा रखूं? कुझु बि जेको बचे लास्ट में, मन, बुद्धि, चित्त, ये असां खां अलॻि आहिनि, अहंकार अलॻि आहिनि। बाक़ी जेको असां आहियूं उहो परमात्मा जो अंश आहे, उनजो संबंध परमात्मा सां आहे। ऐं उहो गतिशील कान्हे, उहो भॼ डुक कोन कंदो आहे। जेको स्वयं तत्व आहे, पाण, खुदाई चइबो आहे। असांजो स्वरूप, असां परमात्मा सां जुड़ियल आहियूं, अंतःकरण प्रकृतिअ सां जुड़ियल आहे। जेको प्रकृतिअ सां जुड़ियल हूंदो उहो पराधीन थी वेंदो, परवश थी वेंदो। प्रकृति जीअं हुनखे घुमाए तीअं घुमंदो। पर जेको परमात्मा सां जुड़ंदो उहो पराधीन कोन थींदो, उहो स्वाधीन थी वेंदो, उहो स्वतंत्र। इहो नियम अथव। जेको परमात्मा जे शरण में ईंदो न, उनखे हीअ प्रकृति, हीअ माया नचाए कोन सघंदी। जेको परमात्मा जे शरणागत थी वियो, परमात्मा जे आश्रित थी वियो, कोई प्रकृति हुनखे कोन नचाईंदी, उनखे कोन बांदर वांगुरु उलझाईंदी कि अॼु ही कर, हू अॻियां निकिरी वियो, मां रहिजी वियसि। इहो उहो ई कंदो आहे जेको जंहिं वटि अहंकार आहे। पर जंहिं अहंकार ॾेई छॾियो वापसि प्रकृतिअ खे, बुद्धि बि ॾेई छॾियईं, मन चित बि छॾे करे पाण परमात्मा जे शरण में थी वियो, उहो परम स्वतंत्र, परम भूत थी वेंदो। गुरु नानक देव साहिब जन सेम इहा ई ॻाल्हि जप साहिब जी 2 पौड़ीअ में चई आहे। नानक हुकुम जे बुझे त हउ में कहे न कोई, हुक्मी होवन आकार। शुरू तां थी थिए, परमात्मा जे हुकुम सां ये प्रकृति ठहे थी। परमात्मा जे हुकुम सां, परमात्मा जे शक्तिअ सां। हुक्मी होवन आकार, जेतिरो बि आकार ॾिसूं था सृष्टि,
इहो परमात्मा जे हुकुम सां ठहे थी। हुकुम हो अनाकार हुकुम न कया जाए, इहो हुकुम वर्णन नथो करे सघिजे। एॾी सृष्टि ठाही अथई परमात्मा, अनेक पृथ्वियूं, अनेक सौर मंडल, अनेक आकाश गंगाऊं, अनेक ब्रह्मांड, अनेक ब्लैक होल, केॾी वॾी सृष्टि आहे इहा जो वर्णन नथो करे सघिजे। गुरु नानक चयो आहे हुकुम न कया जाए, त एॾी वॾी सृष्टि खे छॾे असां पाण ताईं अचूं। हुकुम ई होवन आकार हुकुम न कया जाए, हुकुम ई होवन जीअ हुकुम मिले वॾियाई। असांजे हिन संसार में कंहिंखे वॾाई थी मिली वञे ऐं कोई कंहिंखे हेठि थो थियणो पए त इहो हुनजे हुकुम सां, अहंकार सां न। अॼु ताईं कंहिंखे बि अहंकार सां वॾाई कोन मिली आहे। मिली आहे छा? तव्हां मूंखे कोई हिकु माण्हू ॿुधायो जंहिं अची करे तव्हांजे अॻियां अहंकार जो प्रदर्शन कयो हुजे, त अहिड़े माण्हूअ कॾहिं बि छा असांखे इम्प्रेस कयो आहे? छा अहंकार सां कंहिंखे वॾाई मिली आहे छा? किथे मिली आहे? वॾाई मिली आहे हुन मालिक जे हुकुम सां। तॾहिं त नीचो ऊंच करे मेरा गोविंद, काहू ते ना डरे। इहो कंहिं चयो आहे? रविदास चयो आहे कि मालिक परमात्मा असां जहिड़नि घटि जात वारनि खे, ॿिया बि शामिल कयईं, रविदास, त्रिलोचन, कबीर, कि असां सभिनि घटि जात वारनि खे उहो वॾाई ॾेई छॾियईं परमात्मा। हुकुम ई होवन आकार हुकुम न कया जाए, हुकुम ई होवन जीअ हुकुम मिले वॾियाई। हुकुम ई उत्तम नीच, कोई माण्हू उत्तम तो सॾाइजे, कोई नीच तो सॾाइजे, तो पंहिंजे अहंकार सां न, हुन जे हुकुम सां। हुकुम ई पहिरीं ॻायो हुई आहे गुरबाणी, नानक हुकुम जे बुझे हौ मैं कहे न को। हुकुम मिले वॾियाई।
जेका ॻाल्हि कृष्ण भगवान सार रूप में तो चए उहा गुरु नानक देव साहिब जन भी चई छॾी पंहिंजे अनुभव सां। कृष्ण भगवान भी इहो ई तो चए कि प्रकृति परमात्मा जे हुकुम सां ठही आहे ऐं असांजो अहंकार बिन प्रकृतिअ मां निकितल आहे। असां अहंकार जे करे प्रकृतिअ सां जुड़ियल त आहियूं, संबंध रखियो आहे, पर परमात्मा खे भुलिजी वियासीं। ऐं गुरु नानक देव साहिब जन भी इहो ई था चवनि कि जेको परमात्मा सां संबंध रखंदो उहो समझी वेंदो कि परमात्मा जे हुकुम सां सॼी सृष्टि कमु करे रही आहे ऐं उन मां ई असांजो अहंकार पैदा थियो आहे। अगरि असां परमात्मा जे शरण में थींदासीं त पोइ पंहिंजे अहंकार खे छॾे ॾींदासीं। नानक हुकुमे जे बुझे त हऊ में कहे न कोई, इन जो इहो अर्थ आहे। जेको परमात्मा जो हुकुम समझी थो वठे, पहचाने थो वठे, प्रकृतिअ में संसार में नथो फासे, भगवान जी तरफ़ हलियो थो वञे त उनखे पतो थो पइजी वञे कि इन मालिक जे हुकुम सां सॼी सृष्टि ठही। पोइ अहंकार वरी मां छो कयां, मां छा कयो आहे,
कुछ भी न, सब उहो ई पियो थो करे। असांजो शरीर जॾहिं असां जनम वरितोसीं त हेतिरा नंढड़ा सा हुआसीं, पोइ धीरे धीरे वॾा थियासीं। अॼु ॾींहं ताईं असांजे शरीर में अनेक क्रियाऊं प्रक्रियाऊं थियनि पिए थियूं। इहो केरु पियो थो करे? बचपन खां वॾा थियासीं, असांजो शरीर ॾाढा दफ़ा असांजो इलाज भी करे छॾींदो आहे, असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे। केरु पियो थो करे? असां पिया था कयूं छा? पोइ अहंकार छा थिए? असां अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे? शरीर ई न हुजे त छा करे सघंदासीं? बुद्धि न हुजे त छाजा असां समझदार चवाराईंदासीं? जेको समझी थो वठे उहो अहंकार नथो करे, शरणागत तो थी वञे परमात्मा जे हुकुम जे अंदर सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई, सभु हुन मालिक जे हुकुम में आहे। हीअ प्रकृति, जेको हिन प्रकृति सां अटैच थींदो, शरीर सां अटैच थींदो, मन बुद्धि चित्त सां अटैच थींदो, उहो फासी वेंदो, उहो परमात्मा जी शरण कोन थींदो, उहो पंहिंजे अहंकार जी ॿुधंदो। ऐं उते ई आहे परतंत्रता, उते ई आहे पराधीनता। ऐं जीअं ई माण्हू भगवान जी शरण थियो, उते ई आहे स्वाधीनता। हाणे मज़े जी ॻाल्हि ॿुधो, कृष्ण भगवान चए थो कि जेको कमु तोखां प्रकृति कराईंदी, मां बि उहो ई कमु थो चवे तोखे। अर्जुन खे थो चएसि कि तूं तो चईं मां युद्ध को न कंदमि, पर इहो पॉसिबल ई कान्हे। तूं युद्ध लड़ाई न कंदे त छा कंदे? तो वटि ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे? तूं क्षत्रिय आहीं, तूं भली तूं जेको अहंकार तो करी उहो बि हिकु क्षत्रिय जो ई अहंकार आहे, ऐं उहो प्राकृतिक आहे। हिन प्रकृतिअ सां तूं जुड़ियल आहीं, तॾहिं चईं तो मां न कंदुमि युद्ध। त इहो तुंहिंजो जेको अहंकार आहे न, इहो अहंकार युद्ध त कराईंदे ई तोखां। तूं भली हींअर भॼी हलियो वञ युद्ध भूमीअ मां, जेॾां बि वेंदे उते लड़ाई कंदे, जिते ॾिसंदे सत्य असत्य जी लड़ाई ॻाल्हि अचे थी, धर्म अधर्म जी ॻाल्हि अचे थी, हिकदमि पंहिंजो धनुष खणंदे, छो त तुंहिंजो स्वभाव आहे, तूं क्षत्रिय आहीं। हीअ प्रकृति तोखां लड़ाई कराराईंदी, भली तूं हलियो वञ, केॾां बि तूं हलियो वञी। त इहो त चओ ई न कि मां युद्ध न कंदुमि। युद्ध तूं न कंदे त छा कंदे? बाजा वॼाईंदे छा? सत्संग कंदे या रोटी ठाहींदे घर में? तुंहिंजे लाइ ॿियो को ऑप्शन आहे ई कोन अर्जुन। तूं क्षत्रिय आहीं, तूं युद्ध ई कंदे, तुंहिंजी प्रकृति तोखां कराराईंदी। त बेटा मां बाक़ी छा पियो थो चवें? मां बि त चवें तो युद्ध कर, फर्क़ु छा आहे? कृष्ण चएसि तो प्रकृति भी थी चवे युद्ध कर, मां भी भगवान भी तो चवे युद्ध कर, त ही मां छा पियो थो करी? इहो अहंकार आहे तुंहिंजो। अगरि तूं प्रकृति मुंहिंजो चवण न मञींदे त प्रकृति जो चवण मञींदे, माना प्रकृति जो चवण मञींदे त पराधीन थी वेंदे, पोइ जिम्मेदारी तुंहिंजी, पोइ बधजी वेंदे तूं। पर मुंहिंजो चवण उहा ई ॻाल्हि, मुंहिंजो चवण मञी करे कंदे त मुक्त थी वेंदे, स्वाधीन थी वेंदे। इहा केॾी नंढड़ी ॻाल्हि आहे, पर सम्झ में अगरि अची वञे कि हिकिड़ो ई कमु परमात्मा अगरि असांखे आदेश थो करे, ऐं उहो ई कमु असांजो अहंकार बि हलो या असांजो स्वभाव बि तो उहो ई चए, प्रकृति परिस्थिति बणिजी आई आहे, त असां कंहिंजी मञी करे उहो कमु कयूं, इहो निर्णय ॾाढो वॾो परिणाम आणींदो आहे। हिकिड़ो माण्हू सत्संग में वियो, सत्संग में थोड़ी देर वेठो, पोइ वरी उथियो वञण लॻो। संत चईंसि वेही रहो भाई, छो थो वञी, आयो वई वेह। हुन चई न साईं देर थी थिए,
लॉकडाउन लॻी वेंदो वरी। संत चईंसि वे भाई, कोन तो लॻे तूं वे। चई न साईं माफ़ी। हाणे उहो भाई वियो, थोरी देरि में वापसि अची वियो त संत चईंसि छा थियो? चई अरे साईं ॿाहिरि वयुमि त हिकिड़ो गॾो रस्तो क्रॉस करे वियो त वहम पइजी वियो आहे दिमाग़ में, भई ॿेली रस्तो कटींदी आहे इहो त ॿुधो आहे, पर गॾो रस्तो कटे वियो आहे, अलाए छा थींदो। मां वापसि अची वियुमि, हाणे वेही थो रहां। संत चईंसि हद आहे यार, गॾाए ते विश्वास अथई, मूं ते विश्वास कोन अथई। गॾाए जी ॻाल्हि मञे, मुंहिंजी न। मां हेॾो चयो त उहो ई कमु कई, पर गॾाए जी चवण सां। तीअं ई कृष्ण भॻवान अर्जुन खे चएसि थो, मां बि उहो ई कमु थो चवई जेको प्रकृति थी चवई, पर मुंहिंजो नथो मञी, प्रकृतिअ जो मञी थो। प्रकृति माना स्वभाव खे बि चइबो आहे। स्वभाव तोखां कमु करारावई त कंदे, छो त हुन में अहंकार अटैच आहे। ऐं उहो ई कमु मां तो चवे कर त नखरा पियो थो करी, आनाकानी पियो थो करी। त मां तोखे ॿुधाए, मुंहिंजे चवण सां न बि कंदे त तुंहिंजी प्रकृति तोखां कराराईंदी, पर उहा अगरि कराराईंदी त तूं फासी वेंदे, तूं बधजी वेंदे, ऐं पोइ तुंहिंजी जिम्मेदारी, पोइ तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, उनजो रिजल्ट छा ईंदो उहो तुंहिंजी जिम्मेदारी। छो त तूं अहंकार जी शरणागत थी करे उहो कमु कंदे। पर इहो ई युद्ध, इहो ई कमु अगरि मुंहिंजे आदेश सां करें त तोखे, तूं स्वतंत्र थी वेंदे, कोई पाप न लॻंदई ऐं तूं मुक्त थी वेंदे, मर्ज़ी तुंहिंजी अथई। ईअं ई थींदो आहे। असां सां बि इहो नियम लागू आहे। असां अगरि भॻवान जे शरणागत थी करे कमु कयूं त पोइ जिम्मेदारी भॻवान जी, पर पंहिंजे अहंकार, बुद्धि, मन ऐं प्रकृतिअ जे अधीन थी करे कमु कयूं, पोइ जिम्मेदारी असांजी, पोइ भॻवान जी जिम्मेदारी कान्हे। कृष्ण भॻवान चएसि थो, हीउ जेको तूं चईं थो न मां युद्ध न कंदुमि, इहो तुंहिंजो मिथ्या आहे निश्चय, मिथ्या झूठो निश्चय। इन में कोई बि सच्चाई कान्हे, छो त तूं प्रकृतिअ जे अधीन थी करे पियो तो इहो निश्चय करीं। अगरि मुंहिंजे अधीन थी करे निश्चय करीं कि जीअं तव्हां चओ ऐं पोइ उहो करीं त तूं मुक्त थी वञे। अॻिते अचे थो हाणे 60 नंबर श्लोक। स्वभाव जेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम न इच्छसि यत् मोहात् करिष्यसि अवश्य अपि तत्। चएसि तो हे कुंती पुत्र कौन्तेय, जंहिं कर्म खे तूं करणु नथो चाहीं उहो तूं पंहिंजे स्वभाव जे कर्म सां ॿधल कंदे। उहा ई ॻाल्हि जेका पहिरीं चई, पर हिन में हिकु अखर जोड़ी, मोहात। ही जेको तूं चईं थो कि मां युद्ध न कंदुमि, इहो तुंहिंजो मोह आहे। मोह आहे अर्जुन, अहिड़ी ॻाल्हि कान्हे कि तो कॾहिं लड़ायूं कयूं ई कान्हनि। तूं तो चई मुंहिंजो पितामह, मुंहिंजो गुरूवर, मुंहिंजो सौट, मुंहिंजो चाचो। अगरि ये चाचा ऐं भतीजा न हुजनि हा पोइ तूं चई हा, पोइ त चई हा न मां हिक हिक खे ॾिसंदुमि। माना मिटी माइटी विच में अची वई। मिटी माइटी माना मोह, हीअ अची वियो मोह। त तूं अहिंसक कोन आहीं। तूं इहो न चओ कि मां ॾाढो शांति प्रिय आहियां, मां लड़ाई खां दूर थो रहणु चाहियां। दरअसल मोह विच में अची वियो आहे। पितामह आहे, गुरूवर आहे, पर पितामह न हुजे हा, गुरूवर न हुजे हा, पोइ त तूं ज्ञान जूं ॻाल्हियूं बि न करी हा। माना तुंहिंजूं ॻाल्हियूं सिर्फ़ मोह सां ग्रसित आहिनि। ज्ञान जूं ॻाल्हियूं,
जेॾी महिल माण्हू मोह सां कंदो आहे, मूढ़ता सां कंदो आहे, त हुनजो अहंकार त वधंदो आहे, पर पतन थी वेंदो आहे, उनखे हासिल कुछ कोन थींदो आहे। ज्ञान जूं ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं ऊंचियूं, पर छा सां? मूढ़ता सां, पंहिंजे हिसाब सां। परिस्थिति ॾिसी करे मां जलेबी छो चवंदो आहियां? छो त जलेबियूं मूढ़ता सां ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। जलेबी छो ठहंदी आहे? छो त हू परिस्थिति ॾिसी करे बयान मटींदियूं वेंदियूं आहिनि। पहिरीं कुछ चवंदियूं, वरी कुछ ॿियो चवंदियूं, वरी कुछ टियों, छो त परिस्थिति मटिजे पई थी, बयान मटिजनि पिया था ऐं जलेबी ठहंदी पई थी वञे। ॻाल्हियूं ज्ञान जूं, पर मोह सां, मूढ़ता सां। उहो ई नियम अगरि ॾेराणी वेठी आहे त नियम मटिजी वेंदो, ॿी माई वेठी आहे त नियम ॿियो थी वेंदो। इहो राग द्वेष सां अगरि कोई ॻाल्हियूं करे ज्ञान जूं, त हुनखे चइबो आहे मोह सां, मूढ़ता सां तो ॻाल्हियूं करे। पर उहो माण्हू उनजो स्वभाव केॾांहुं वेंदो? स्वभाव त रहंदो ई न। का माई जलेबी दादी ठही वञे, ॾाढी वॾी दादी ठही वञे, त साल ॿ साल त इन भ्रम में रहे कि मां ॾाढी ऊंची आहियां, ॾाढो ज्ञान आहे, पर स्वभाव केॾांहुं वेंदो? जेको वास्तव में उहो आहे, जेको उनजो स्वभाव कंहिंखे चइबो आहे? हिकु त पिछले जन्म जे कर्मनि सां असां उहे खणी ईंदा आहियूं हिन जन्म में, पिछले जन्म जो स्वभाव संस्कार। ॿियो वरी घर जो वातावरण, वरी शिक्षा, वरी संग दोस्ती यारी, वरी पंहिंजो खुद जो वीचार मनन, इहे सभु मिली करे स्वभाव ठहंदो आहे हिकु असांजो। उहो केॾांहुं वेंदो? उहो जेको मजबूत स्वभाव थी चुको आहे, ॿाहिरां असां ड्रेस पाए छॾियूं, कुछ ॿियो कयूं, त अंदरो स्वभाव थोड़ी मटिजंदो। उहो अंदरां उहो प्रगट थी वेंदो। तॾहिं तव्हां ॾिसंदा जलेबियुनि खे थोरो ई तव्हां चाबी भरियोनि या थोरो भड़काऊ बयान ॾियोनि, थोरो उन्हनि खे उकसायोनि, त असली स्वभाव निकिरी ईंदनि ॿाहिरि थोरी देर में। तीअं ई अर्जुन जो स्वभाव आहे लड़ाई करणु, क्षत्रिय धर्म, अधर्म खे नाश करणु, धर्म जी रक्षा करणु। कृष्ण भॻवान चएसि थो तुंहिंजो स्वभाव केॾांहुं वेंदो? तुंहिंजो स्वभाव त तोखां उहो ई कराराईंदो जेको तूं चईं थो कि मां न कंदुमि। ही मोह जे करे तूं चईं थो। हाणे हिते त सलोक त पूरो थी वियो, पर हिकु ॻाल्हि अचे थी कि स्वभाव जेको ठही वियो हिकु दफ़ो, छा उहो हमेशा रहंदो आहे छा? स्वभाव चेंज थी सघे थो, पर हिकु ॾींहं में न चेंज थींदो। बहुकाल करिए सत्संगा, कोई माण्हू सत्संग कंदो रहे, सत्संग में ईंदो रहे, केवल अचण काफ़ी कान्हे, श्रवण बि करे, ॿुधे बि ऐं अहंकार हटाए करे, अहंकार छॾे करे सत्संग करण सां स्वभाव मटिजंदे ॾिठो वियो आहे। पर ॾाढा थोरा माण्हू हूंदा आहिनि जिन जो स्वभाव मटिजंदो आहे, ऐं हिकु ॾींहं में न मटिजंदो। पहिरीं हिकु परत हटिजंदी। ॾिसो, स्वभाव हिकु सुठो थींदो आहे, उनखे त हटाइण जी ज़रूरत कान्हे। जंहिंमें विहित कर्म करण जो स्वभाव हुजे उनखे थोड़ी मटिणो आहे। शास्त्रनि जे अनुसार कर, जेके ॻाल्हियूं शास्त्र चवनि था उहो ॾाढा माण्हू स्वाभाविक ई कंदा आहिनि, उन्हनि खे ईअं ई वणंदो आहे जेको शास्त्र चवनि था, ऐं ॾाढा वरी शास्त्र जे उल्टो हलंदा आहिनि, निषिद्ध कर्म कंदा आहिनि। उहो स्वभाव ठही चुको हूंदो आहे उन्हनि जो। निषिद्ध कर्म करण में का मेहनत थोड़ी लॻंदी आहे, सुठा कर्म करण में मेहनत लॻंदी आहे। ख़राब कर्म करणा हुजनि, किरणो हुजे हेठि, पतन करणो हुजे, उनमें का ॾुखियाई थोड़ी आहे। दुष्ट थियणो हुजे, चोरी करणी हुजे, अवसर मिली वञे त, अवसर मिलणु ॾुखियो आहे, पर अवसर मिली वञे त को ॾुखियो थोड़ी आहे चोरी करणु।
कूड़ ॻाल्हाइणो हुजे, लोभ करणो हुजे, हेठि किरण जूं ॻाल्हियूं आसान आहिनि। माण्हू कॾहिं बि विर्त तीर्थ छा इन लाइ कंदो आहे छा भाई मां पक्को चोर थियां? न, कठिन कठिन साधनाऊं कबियूं आहिनि उहे कम करण लाइ जेके सुठा आहिनि। ख़राब कम करण त आसान आहे। त अगरि माण्हूअ जो स्वभाव ख़राब आहे, जो शास्त्रनि जे विरुद्ध हले थो, अहंकार, लोभ, मूढ़ता, छल कपट, इहो स्वभाव आहे त उनखे सुधारण जी आवश्यकता आहे ऐं उहो सुधरंदो आहे सत्संग सां। राग ऐं द्वेष अगरि आहे त उहो हटाइणु खपे। स्वामी राम सुखदास हिकु सुठी मिसाल ॾिनी आहे। स्वभाव ईअं आहे जीअं गंगा नदी। गंगा नदी त वहंदी रहंदी, स्वभाव असांजो ओड़ो ई हलंदो रहंदो। असां गंगा नदीअ खे रोके नथा सघूं, पर हुनजो प्रवाह मोड़े सघूं था। गंगा या काई बि नदी, असां हुनजो प्रवाह मोड़े सघूं था। तीअं ई असांजो स्वभाव जहिड़ो बि आहे उनखे रोके नथा सघूं, मोड़े त सघूं था। वृत्ति संसार में थी वञे, हेॾा सत्संग ॾे मोड़े छॾियूं, इहो थी सघे थो। स्वामी राम सुखदास कुझु उपाय ॿुधाया आहिनि संसार स्वभाव खे सुठो ठाहिण जा। हिकु राग ऐं द्वेष छॾे ॾियूं, स्वभाव सुठो थी वेंदो। राग माना अटैचमेंट ज्यादा ई, ऐं द्वेष अति ज्यादा द्वेष, साड़ पछ, इहे ॿई छॾे ॾियूं। ऐं ॿियो, असां जेके बि कर्म कयूं शास्त्र जी आज्ञा सां कयूं, शास्त्रनि खे थोरो ॾिसी वठूं, छो त शास्त्र असांजे भले लाइ आहिनि। ऐं ॿियो, असां वटि जेको जेको आहे संपत्ति, धन, ज्ञान, कुझु बि, उहो असां विरहाइण शुरू कयूं। असां ॾियण सिखूं त असांजो स्वभाव सुठो थी वेंदो ऐं सुठे स्वभाव सां ई धीरे धीरे परमात्मा जी प्राप्ति थी वेंदी। त हिते श्री कृष्ण भगवान अर्जुन खे चएसि थो स्वभाव जे बारे में कि स्वभाव त पंहिंजो कमु कंदो ई कंदो, पर भगवान जी आज्ञा पंहिंजो कमु कंदी आहे। तूं मुंहिंजी आज्ञा मञी करे उहो ई कमु कर, जेको मां तुंहिंजो स्वभाव आहे जेको, उहो ई पियो थो तोखे चवे करण लाइ। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं, पाण पोइ वरी मिलूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।